हाँ साजन शालन अस्सलाम वालेकुम साजन ॾियो ख़बर अॼु छा आहे ॾाढो अफ़सोस पियो थिए। बस रे राणल छा पुछंदे आउं त एॾो परेशान थी वियो न थी परेशान साजन छो तो हरू भरू दुनिया जे इश्क जे चक्कर में पवी वञी ख़ुदा जी इबादत कर त जेको तोखे कमु अचे जेको तुंहिंजे कम जी आहे। बाक़ी ये दुनिया फ़ानी आहे वञणी आहे इश्क आहे। हाँ दादा सच तो चवे मूंखे बि ईअं थो लॻे त दुनिया जी गफ़लत छॾे ख़ुदा जी इबादत करणु घुरिजे। बसि पोइ अॼु खां इश्क विश्क ख़तमु कयूं था उन मालिक खे सजदा। मैं तुझसे दुआ मांगता हूँ। न पियो अचे निंड हे मुंहिंजा मालिक तुंहिंजी हेॾी ख़ूबसूरत दुनिया में सभु मतिलब जा माण्हू रहंदा आहिनि कंहिंखे कंहिंजी को परवाह न आहे। कंहिंजी दिलि टुटे त टुटण ॾे छो नथा तुंहिंजी रज़ा में राज़ी रहनि छो छो कंहिंजी दिलूं तोड़नि छाजे लाइ। साजन ये खबर साजन बा आने पाने तो गाड़ी में करने वाली खैर दे सब खैरियत था खुश रही तबीयत मुझे सही है जाग जरूर बोलो। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। अचो राणल बा अचो बियो खैर आहे अल्लाह जा करम आहिनि। बसि ईअं पिया सोचूं मालिक जे जहान जे बारे में त मालिक केॾी ख़ूबसूरत दुनिया ठाही आहे ऐं उन में केॾा मतिलब परस्त माण्हू रहंदा आहिनि। बसि पोइ इन ई सिलसिले में थोरो पिए सोचियोसीं वीचारियोसीं अचो तव्हां बि ॿियो कयोसीं कचहरी अचो। जी बात ॿियो सभु खैरियत आहे खैर खैरियत रहो पियो तव्हां बसि टेंशन न कयो तव्हां दुनिया जे बारे में पंहिंजे पाण जे बारे में सोचो ऐं इबादत कयो मालिक जी। बाक़ी इहो त दुनिया मतिलब जी आहे इन मां कंहिंखे कुझु न वठंदो कुझु न मिलंदो। तव्हां बसि मालिक जी इबादत कयो अलाह अलाह कयो अल्लाह तव्हांखे बहितर कयो। ॿियो तव्हां ॿुधायो साजन बा ख़ुशि आहियो खैर तयारु। सच थो चवी राणल बा अॼु खां बाद अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी पैरवी करणी आहे। इहो दुनिया जी गफ़लत छॾणी आहे इन ई मां कुझु न वणंदो। अचो त गॾिजी इहो ई मंशूर हलायूं इबादत कयूं नमाज़ पढ़ो ऐं अल्लाह जी तात ॾियूं। बाक़ी दुनिया मां कुझु न वणंदो फ़ानी दुनिया पोइ अॼु खां इहो पंहिंजो ऐद था कयूं अॼु खां नमाज़ी पढ़ंदासीं। जॾहिं तॾहिं ॾिसजा मान हूंदुस जॾहिं तॾहिं ॾिसजा जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई जग मुंहिंजो मिसाल कम ईंदुई कंहिं विछोड़े जे साल कम हाँ कमाल दे खबर खुशी खैर तैयार मौज ठीक है अल्लाह जा करम की बि हले कारोबार की बि हले सिस्टम। बस यार वेठा आहियूं लॉकडाउन लॻो पियो आहे वेठा टीवी ॾिसूं पियो छा कंदा अलाह अलाह आऊं बि हींअर वियो असां भाॼी खपनि पर को गिराक ई न मिलियो वही वही नेठ वापसि अचिणो पियो। गरीब माण्हू लॉकडाउन में मसलो हल थिए कोन थो पूरा ई थिए कोन थी ॿार बचा घणा हिकिड़ो माण्हू केॾां वञे। हाँ यार पगार भी कौन थे न अगर लॉकडाउन लगो पे किदा खयो ही कोन मिले अवा पोइ सरकारी माण्हू आहे न सही आहे पंहिंजी जॻह ते असां वारा ग़रीब माण्हू गाॾो हलाइण मथां खां
पुलिस जी वठ लॉकडाउन में असीं तो चुरी इहो नथा सही कयूं। बात। संभाल कम ईंदई आगे बागड़ा ले खुश ही खैर या शहर जा बारन जी तंग कऊं है लॉकडाउन लगो तो पैसो आए कोन उधर में देखो वरी जने गाड़ी में पैसा मिला दे तो वापस करा देखो है कौन तो यो भला शीश यो भला गणे जी ठीक है वो ई बारन जी शे खणी तो वना जने पैसा दे तो वापस करा हाय मुझा अल्लाह चल गुर्बत ना अचे कंहिंखे गरीब माण्हू वञे त केॾां थो वञे मालिक जंहिंमें तूं राज़ी उन में असीं मालिक को ड्यूटी मिली वञे त बचड़नि जो गुज़र सफ़र करे सघूं घटि मां घटि बसि हाणे इहो ई दुआ आहे उमिरि त सॼी खाई छॾी बस रुगो को ड्यूटी मिली वञे त जीअं बचड़नि जो गुज़र सफ़र हली सघे बस मुंहिंजा अल्लाह इहो मुंहिंजी दुआ जल्दी क़बूल कर पंहिंजे खज़ाना जी कुदरत मां रिज़्क़ हलाल अता कर ऐं को ड्यूटी मिली वञे साल कम ईंदई कहीं विछोड़े जे साल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई। अस्सलाम वालेकुम बाहर जो चार खैर सां आया बा अच्छा ड्यूटी जो ऑर्डर कंहिं मोकिलियो तव्हांखे अदा अच्छा ये डीसी ऑफिस जो ऑर्डर है ना महिरबानी भाउ वियो चांहि वांहि पियो था महिरबानी अरे वारे वाह मूंखे ड्यूटी मिली वई ड्यूटी मिली ओ मुंहिंजो जमाल वजतन सां ड्यूटी मिली ड्यूटी